सूबाई वज़ीर आबपाशी सिंध सहेल انور سيال चीफ इंजीनियर कोटड़ी बैराज जी ऑफिस ॼामशोरो में सिंध में पानी जी खोट बाबति मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अरसा लाॻीतो नाइंसाफ़ी करे रहियो आहे। सिंध खे संदसि हिसे जो पाणी न पियो ॾिनो वञे। सहेल انور سيال चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत संदसि वज़ीर ग़लति अंग अखर ॿुधाए अवाम खे गुमराह करे रहिया आहिनि। सूबाई वज़ीर चयो आहे त पंजाब में फ़क़ति 2.8 सैकड़ो पाणी जी खोट आहे, जॾहिं त सिंध खे 35 सैकड़ो घटि पाणी ॾिनो पियो वञे। बलोचिस्तान खे 200 सैकड़ो वधीक पाणी ॾेई सिंध ऐं बलोचिस्तान खे पाण में विढ़ाइण जी साज़िश कई पई वञे। हुन चयो त सिंध खे मुख़्तलिफ़ कैनालनि ऐं मंगला डैम मां वक़फ़े सां पाणी ॾिनो पियो वञे त जीअं पाणी जा सही अंग अखर गॾु न करे सघजनि, जॾहिं त कोटड़ी बैराज मां 530 क्यूसिक पाणी कराची खे पीअण लाइ ॾियणो आहे। हुन चयो आहे त असां हिन वक़्तु 1200 क्यूसिक पाणी कराची खे ॾेई रहिया आहियूं। कानून मूजिबि उहा पाणी जी खोट बि वफ़ाक़ी हुकूमत खे पूरी करणी आहे। सूबाई वज़ीर चयो त मौजूदा नाअहल वफ़ाक़ी हुकूमत सबबि मुल्क में खंड, चांवर ऐं कणक जी खोट पैदा थी वई आहे। हुन चयो त टे रुखी फार्मूले तहत सिंध जो पाणी चोरी कयो पियो वञे, उहो कंहिं बि वाटर रिकॉर्ड में मौजूदु नाहे। सूबाई वज़ीर चयो त काफ़ी वक़्त खां कोटड़ी डाउन स्ट्रीम में बि पाणी न पियो छॾियो वञे, जॾहिं त उन हवाले सां सुप्रीम कोर्ट में अटॉर्नी जनरल जी हिकु रिपोर्ट बि जमा थियल आहे, पर उन मसइले ते बि हुकूमत ॻाल्हाइण लाइ तयारु नाहे। उन मौक़े ते चीफ इंजीनियर आबपाशी हाजी मोहम्मद जमाली, चेयरमैन वाटर एरिया बोर्ड सीडा कबूल मोहम्मद खटियाण, MD सीडा ऐं ॿिया आबपाशी ऐं सीडा अमलदारनि समेत लाॻापियल खातनि जा अमलदार पिणु मौजूदु हुआ।